नाज़रीन ख़बर ॾींदा आहियूं कासमाबाद हैदराबाद पुराणी वहदत कॉलोनी कासमाबाद हैदराबाद में कब्ज़ा माफ़िया ज़ोर वठी वई आहे ऐं ग़रीब मिसकीन सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। ही ग़रीब मिसकीन मज़दूर माण्हू पुराणी वहदत कॉलोनी जे मेन रोड जे भरिसां 40 सालनि खां पंहिंजा दुकान ठाहे हक़ हलाल जी रोज़ी करे रहिया हुआ, पर नाअहल हुक्मराननि जे हुकुम ते हिते रोज़ी कंदड़ 250 जे लॻ पक्का दुकान ज़ोरी ढाहे पट कया विया ऐं हिननि मिसकीननि खे बेरोज़गार कयो वियो। हिननि मिसकीननि ज़ालिम हुक्मराननि आॾो घणियूं दाहूं रड़ियूं कयूं, पर हिननि ग़रीबनि जूं दाहूं उन्हनि अंधनि ऐं ॿोड़नि जे कननि ताईं न पहुतियूं ऐं पोइ कब्ज़ा माफ़िया खे मौक़ो मिली वियो। उन्हनि पंहिंजा उते घर ठाहिणु शुरू कया। हुकूमत उन्हनि खे घर ठाहिण जी इजाज़त ॾिनी आहे, पर जंहिंजा पुराणा दुकान हुआ उन्हनि खे रोज़ी करणु नथी ॾिनी वञे। असां सभई पुराणा दुकानदार हिन हुकूमत खे अपील था करियूं त महिरबानी करे हिननि कब्ज़ा माफ़िया ख़तमु करे उते असांजा दुकान ठाहिण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं असां हक़ हलाल जी रोज़ी करे सघूं। रिपोर्ट नसीम सहतो, अमल न्यूज़।